सोट केड़े ख्यालन में घुमाई? किरण मां तुझे ख्यालन में ही घुमाया। मुझे ख्यालन में? पर छो? ॾिस किरण, तू मुझी सोट आई ऐं मंगत मंग ऐं मां तुझी इन हरगिज़ न तो थी सके। ॾिस किरण, मां तोसां मोहबत कंदो आहियां। मोहबत मां तोसां न पर ॿिए कंहिंसां कंदी आहियां। केर आहे वो बदनसीब जंहिं दिलावर खान जी इज्जत में हथ विझण जी जुरत कई आहे? इहो मां तोखे हरगिज़ न ॿुधाईंदसि। तूं ॿुधाई या न ॿुधाई उनजो ख़ैर आहे, मगर मां उन कमीने जो पतो ज़रूर लगाईंदुसि। किरण, मां तुंहिंजे इश्क में गिरफ़्तार आहियां ऐं तुंहिंजे हुस्न जे कैद में कैद थी चुको आहियां। अच्छा बाबू। राजा, हिकु ॻाल्हि चवां? चयो मुंहिंजे रूह जी राणी। राजा, जॾहिं तूं मूंसां मिलण ईंदो आहीं मूंखे ॾाढो बोर थींदो आहे। छा कंदा किरण? वध में त आशिक़ सम्झी मारे छॾींदा न, पर असां आहियूं आशिक़ ज़हर पिया। खुदा जे वास्ते अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। वार करे शिकार कई असांजो धप ऐं मां ते पटाई पे रे दा खबर हा साईं, आखिरकार ज़ाहिर के जाए वही है ऐ शिशर को अदा करना बको शिकार करना वाह खबे तुझी वॾा साईं, वॾा देसी शुरू थियो। अरे फाट भी सही रे समड़ा फाटंदा त बम आहिनि, पर मां त हिकु इंसान आ, पर कमाल आ। कमदार कादने को वैल्यू ई कोन्हे। कमाल आहे पुट। ॿुधाए आखिर छा आहे? ओ हाशिम जो पुटु राजा आहे न, राजा। छा कयो हाशिम जो पुट? सर जल्दी बुधाए न त निड़ीअ ते लत ॾेई साफ़ कढी विझंदो आहे। अरे सर, जे नथो ॿुधायां त बि निड़ी ते लत खाधो, जे ॿुधाईंदुसि त बि निड़ी ते लत ॾींदो। ॿुधाए न त गोली हिकिड़ी हणंदो मैं। ठाकुर मंजिस किरण किथे आहे? किरण कमरे में कौन है? दिलावर वञो वञो वञी हिन राजा जे पुट खे अहिड़ो त सबक सेखारियो जो आईंदा कौम में चंगेज़ खान जी हवेली ॾांहुं मेरी अख न खणे। वञो।
माफ़ कर अदा अदा मुझे माफ़ कर अदा मुझे माफ़ कर अदा अदा मैं मोहब्बत कई है कोई जुर्म तो ना है क्यों छा मोहब्बत करण पाप है अदा मुझे डर पीटो तो कया रखे पूरो छोरी तो एक टके छोरे ना भजी करे असा इज्जत के खाके मिला छड़ियो तो जो जाम सिर्फ मौत थींदो मौत बहादुर मातो के चंगेज खान जे धी जे कत्ल जे केस में गिरफ्तार थो गया न सूबेदार न उन छोकरी सां गॾु मुंहिंजो भाउ जो बि क़तल थियल आहे छा मां पंहिंजे भाउ जो क़ातिल थी सघां थो न हरगिज़ न इहो ज़ुल्म आहे ना इंसाफ़ी आहे सूबेदार ना इंसाफ़ी आहे मां बेगुनाह आहियां सूबेदार मां बेगुनाह आहियां हक़ ऐं सच जी ख़बर तोखे थाने में हली पवंदी इहो कहिड़ो ज़ुल्म आहे सूबेदार साहब खून बेननि जा थियनि ऐं गिरफ़्तार भी पिया थियनि इहो कहिड़ो इंसाफ़ आहे सूबेदार साहब जेकॾहिं वॾेरनि मुंहिंजे पुट जो नालो पंहिंजे भाउ जे खून में ॾिनो आहे त इहा उन्हनि जी महिरबानी आहे पर साहब तूं सोच तुंहिंजो त ॻोठ हूंदो पाड़ो हूंदो घर हूंदो भाउ हूंदो छा तूं पंहिंजे भाउ खे क़तल करे सघी थो न सूबेदार साहब न को बि पंहिंजे भाउ खे कोन क़तल कंदो हा हा अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि पर उहे दौलत ऐं मिल्कियत जे करे थींदा आहिनि पर सूबेदार साहब असां वटि का दौलत न आहे का मिल्कियत न आहे मुंहिंजी मिल्कियत मुंहिंजी औलाद आहे जंहिंजो अधु वॾेरनि मुंहिंजे सिकील ते पुट खे माराए ख़तम करे छॾियो बाक़ी अधु मिल्कियत मुंहिंजो ही पुट आहे सूबेदार साहब ख़ुदा जो वास्तो अथव मूंखां ही मुंहिंजी आख़िरी मिल्कियत न पुरियो मूंखां ही मुंहिंजी आख़िरी मिल्कियत चाचा तुंहिंजा लफ़्ज़ मूं ते असर कनि था मगर बहादुर जे मथां FIR कटियल आहे उहो फ़ैसिलो कानून कंदो अच बहादुर अस्सलामुअलैकुम सूबेदार चौधरी साहब वालेकुम सलाम कर ख़बर कमदार खेर में लायो ही बस साहब कमदार काथे में को वेल्यू ही न आहे रहियो जो वैल्यू आहे हुकुम कर कमदार त पोइ वटे कर पर कमदार काथे में वेल्यू कोन्हे
जे इहा ॻाल्हि आहे न त पोइ तूं वञ ऐं पाणी जो ॿारण ॿारियां जीअं मेह कुटिबी आहे पतण ते तूं वञ चओ साहिब ॿाहिरि हलां थो ममताज़ शेर सर तूं वञ वञी जमादार खे चओ त बहादुर खे कढी अचे त बहादुर साहिब घुराए अथई बाहर निकल ना डर खाते कहीं अरे हल्ला अरे चले हला तो सर बहादुर खान हाजरा तो मुतबरा नहीं चंगेज खान का टिकट दो कहीं हाँ सूबेदार ये जिस्म बहादुर जो है कि भाले जो ना एक करोड़ जुल्म कर जो जुबाने बर्दाश्त करे सकी तो के बोलियूं बोलाईंदुस सो भी तोते वांगुर थोरो सोच साहब इन्हनि धकनि जो अंजाम ॾाढो महांगो पवंदी रोज हिननि काटकुन खे कुटे नार कंदुसि छो जो मुंहिंजो नालो सूबेदार सोझल आहे सूबेदार मूंसां एतिरो विण जेतिरी सुभाणे तूं मार खाए सघी मां तुंहिंजी इहा ज़बान काकड़े मां छिके कढंदुसि सूबेदार बथल शींहं ते त कुत्ता बि भौंकंदा आहिनि ममताज़ जी सर वठी वञीस त मुंहिंजे हथां मरी न पए वठी वञी हाशिम अॼु खां पोइ तोखे नओं ताक़त न ॾिसूं अरे सनंदा ये उताक ऐं बनी जो ॿारो मुंहिंजो आहे मुंहिंजे बंदरनि जी मिल्कियत आहे तोखे ही ओताक ऐं बनी छॾणी पवंदी न त तोखे असां तुंहिंजे अबनि ॾाॾनि ॾे मोकिले छॾींदासीं ही कहिड़ियूं ख़बरूं था करियो कंहिं हेखले वण हेठां त न उथी आया आहियो अरे हेॾे हाशिम अरे नंढनि भोतारे संगे थो ॻाल्हाई अरे मोह त कयो अथई इहो ज़िंदगीअ जो तंग आहीं पर कमदार कादने में तो को वेझो ई कोन्हे वाह रे कुतड़ा कमदार वाह वाह जो तो भौंकी मालकन जे बदिरां कमदार अन्याय ते बीठो आहीं वठीस देर न कर कमदार पवेस ख़बर त दिलावर खान सां टक्कर खाइण जो अंजाम छा आहे हथ को दाश में अरे कमदार कादने को वेझो ई कोन्हे दाश में तारा बीठा दे उन्होंने क्या बट अरे ये हरकत में की दे दा को तार जा हरा लंदन जी की यही मौसम अरे नहीं लंदन जी मौसम तमाम बेहतरीन खतरनाक तमाम कमदार कर खबर छा करे बहुत साईं कम आदमी सफ़ा पुट करे आयो आहियां
वेलियो कोन्हे। कमदार तूं सदाई गुजरातुनि में ॻाल्हाईंदो आहीं, सिधी ॻाल्हि कर। मोहतार साईं, हाशिम खे असली फोटो करे आया आहियो। वो हिते रखीस कमदार, हाणे ख़बर पवंदी बहादुर खे त चंगेज़ खान सां कुल्हो कुल्हे में मिलाए हलण जी सज़ा छा हूंदी आहे। वाह दा वाह, पंहिंजे दुश्मन जे वाह जी सज़ा ॾिनो। हले हाणे उमिरि भर मथे रोअंदो ऐं रड़ंदो। चाचा साईं, हाणे हिन तरह में असां सां को बि टकर खाइण जी जुरत न कंदो, छो त असां उहे नांग आहियूं जो पीर बि ॾंगियूं त मुरीद बि। पर बाबर साईं, कमदार का दुनिया वेलियो कोन्हे। खदा साईं, हाणे बि कमदार जो वेलियूं कयो। कमदार जो असां वटि क़दुरु आहे, कमदार जो क़दुरु कंदासीं। कमदार जी बाबर साईं जी। हू जेकी ओलाए भॾे वारी ज़मीन आहे, ये 4 एकड़ तुंहिंजे नाले कयां त पोइ 6 लख एहसान, मोहतार पोइ त तव्हांजूं महिरबानियूं। कमदार हाणे त ख़ुशि थिए न। साईं मोहतार तव्हांजा लख एहसान।